तुझी ताड़ी हिते थी लगे सिक ऐं संगत जो यार सदो कॾहिं मां थो छिकियां कॾहिं तूं थो छिके कयूं लिक छुप गॾिजी रांदि ॿई कॾहिं मां थो लिखां कॾहिं हू थो लिखे गम दर्द जुदाईअ जो जे अचे कॾहिं मां थो सिखां कॾहिं हू थो सिखे इहा राति वसूल जी हिक ॿिए वटि कॾहिं मां थो टिकां कॾहिं हू थो टिके सची मोहब्बत जो आहे गालो चंद्र कॾहिं मां थो धिकियां कॾहिं हू थो धिके अड़े जेकॾहिं रुसंदा त चवंदोसांव छा चवंदोसांव रुठाई रखनि पर हुजनि गयाती रुठाई रखनि पर हुजनि गयाती हुजनि गयाती मुझे ले गया असा यार नारी पहुंची अमेरिका न्यूयॉर्क में आयो ॾिसो न डॉलर भली पिया विढ़नि पर मुझे ले गया ओ मुझा सुना ओ मुझा डोलिया ओ मुझा जाने हो तन ता छॾिया हूंद जिद जान घोरे घुरन मास मूंखां ॾिया हूंद कोरे कुही पिया कुहनि सुणा कुही पिया कुहनि पर हुजनि गयाती रुठाई लॻनि पर हुजनि गयाती दुखी भल लॻा दुखी भल लॻा मां हो ख़ुशि थी गुज़ारनि परे खां ॾिसां मन भली न निहारनि अचनि न अचनि चंद्र अचनि न अचनि हाय हाय पर हुजनि गयाती रुठाई लॻनि पर हाणे उन शेर मां थो ॻाईंदुसि कहिड़ो शेर सिंध में हुआसीं त जॾहिं संत कंवराम खे शहीद कयाऊं तॾहिं हुल हलिया त मास्टर चंद्र खे बि मारे छॾियाऊं केतिरा अख़बारुनि वारा जॾहिं आया पिता साहिब जे घर साईं असां ॿुधो आहे मास्टर चंद्र खे मारे छॾियाऊं हाणे ॿुधायो मास्टर चंद्र खां था पुछनि त उते पिता साहिब छा थो लिखे उहो ॿुधण जहिड़ी ॻाल्हि अथव त मां दुनिया खे चई लिखो त मां दुनिया खे सुञाणा थो जो ॾिठल आहियां न दुनिया ई लिकल आहे न दुनिया खां लिकल आहियां चमन थायो चंद्र कुसजी अदा बराबर मां कुठल आहियां मुअल आहियां मोहब्बत में अॻे ई मां मुठल आहियां मोए खे केरु मारींदो मोए खे केरु मारींदो मां जीअरनि खां टुटल आहियां अड़े जीअण वारा पिया मरंदा मरण खां मां छुटल ओ मुंहिंजा
हाणे मां छा कयां टाइम थोरो आहे उहो 15 मिंट आहिनि ऐं 10 मिंट जो हिकिड़ो इस्बा कॉमेडी जो खिल त सही उहे ख़ासि तयारु करे आहिनि उहो ॿुधिजो ऐं 5 मिंट असां मास्टर चंद्र अवार्ड ॾींदा आहियूं हर साल ऐं उन्हनि शख़्सियतुनि खे ॾींदा आहियूं जिन सचमुच कार्य कयो हुजे ईअं न बिना कार्य कंहिंखे असां हार न पाईंदा आहियूं